सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 33। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। ओमिक्रॉन आफ्टर इफेक्ट्स। ओमिक्रॉन थियण खां पोइ किन ख़ासि अंगनि में बुरो असरु पई रहियो आहे। इहा हींअर अभ्यास करण खां पोइ ख़बर पई आहे। ओमिक्रॉन वायरस हेल ताईं इहो ई सम्झी वञनि था ओमिक्रॉन जा आफ्टर इफेक्ट्स ॾिसण नथा अचनि। जॾहिं की खोजना खां पोइ साम्हूं आयो आहे, फेफड़नि खां वठी किडनी ताईं इन्हनि मुख्य अंगनि ते असरु करे रहियो आहे। अञा पक कोन्हे, पर WHO माण्हुनि खे फॉलो करण लाइ चयो आहे। लता मंगेशकर खे कोरोना। देश में हिकु दफ़ो वरी कोरोना जा केस वधी रहिया आहिनि। वेझड़ाई में बॉलीवुड जा मशहूरु एक्टर इन चपेट में अची चुका आहिनि। इन में मशहूरु गायिका लता मंगेशकर शामिल थी चुकी आहे। लता मंगेशकर खे COVID-19 पॉज़िटिव पायो वञण खां पोइ ICU में भर्ती थी चुकी आहे। हुन में कोरोना जो हल्को असरु ॾिसण में आयो आहे। हूअ हींअर मुंबईअ में कैंडी हॉस्पिटल में इलाज चालू आहे। इमारत जे बाहि में 9 ॿारनि समेत 19 मुआ। न्यूयॉर्क US जे हिकु अपार्टमेंट में ख़राबी हीटर जे करे इहो हादसो थियो। मेयर एरिक एडम्स चयो, हीउ असांजो इतिहास जो सभ खां भयानक आगज़नी जी घटना आहे। हुन ॿुधायो त घटि में घटि 63 माण्हू घायल थिया। ब्रिटेन में COVID-19 मरीज़नि जे मोलनि जो आंकड़ो 1.5 लख खां पार। यूरोप में ॿियो सभ खां वधीक। ब्रिटेन में COVID-19 मां अॼु ताईं 1,50,154 मरीज़नि जो मौत थी चुको आहे। इन सां गॾु यूरोप रूस 3,14,604 खां पोइ ब्रिटिश ॿियो आहे। नीरज चोपड़ा पंहिंजे वर्कआउट जो वीडियो शेयर कयो। माण्हुनि चयो, हीउ माण्हू मशीन आहे। नीरज चोपड़ा टोक्यो ओलंपिक्स में सोनो मेडल जीतियो हो। जेवलिन थ्रोअर कैप्शन लिखियो, उद्यम ऐं कठोर महिनत खां सवाइ ॿियो कोई रस्तो नाहे। वीडियो ॾिसण खां पोइ केतिरनि माण्हुनि लिखियो, हीउ माण्हूअ जी मशीन आहे। ॿिए लिखियो, महिनत हमेशह रब आणींदी आहे। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।